तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवाणी। सिंध ऐं सैयद जे आशिक मेहमान नवाज़ सिंध परस्त अदीब दानिशुर नामे वारे कहाणीकार रसूल बख्श दर्स जी चौथीं वरसी झमपीर में मल्हाई वई, जंहिंमें क़ौमी अॻुवाणनि कारकुननि ऐं संदसि घर भातियुनि चाहींदड़नि गॾियल तौर ते मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी क़ौमी तरानो पढ़ी खेनि लफ़्ज़नि सां भेटा ॾिनी वई। तफ़सील मूजिबि सिंध जे अदीब दानिशवर रसूल बख्श दर्स जी चौथीं वरसी जे मौक़े ते क़ौमी अॻुवाण जिस्कम सिले ठटे अॻुवाण असद गोपांग एसयूपी तालके थाणो बुला खान अॻुवाण आज़ाद शेर अली पालारी शायर खैर मोहम्मद कोवी कवि अदीब लेखक रमज़ान शोरो साबिक नाज़िम गुलाम रसूल शोरो शायर दाऊद मिरबर सहाफ़ी कालम आलम पालारी सहाफ़ी हमीद पालारी खुदा नु पालारी जिस्कम झमपीर जे अहमद सोलंगी जे ऐं संदसि पोयरनि फयाज़ दर्स सारंग दर्स इस्माइल दर्स नंगर दर्स झमपीर लॻे कींझर डंड किनारे दरगाह हुसैन शाह वटि संदसि मज़ार ते पहुची हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़ी दुआऊं घुरी खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन मौक़े ते जिस्कम अॻुवाण असद गोपांग साबिक नाज़िम ग़ुलाम रसूल छोरो आज़ाद शेर अली पालारी ऐं ॿियनि चयो त रसूल बख्श दर्स सिंधी तोड़े कोहिस्तान जे हवाले सां तमामु वॾो नालो हुयो। साईं जीएम सैद जो प्यारो पैरोकार हुजण सां गॾु अदब जी दुनिया में तमामु वॾो नालो हुयो। हुन केतिरा ई किताब लिखिया, जंहिं सिंध जे सुरमिन बाबति सिंध जे हीरन खान जहिड़ा बहितरीन किताब लिखिया। रसूल बख्श दर्स जे कोहिस्तान तोड़े सिंध जे मसइलनि ते तमामु गहरी नज़र हुई। सिंधी अदबी संगत हुजे या क़ौमी तहरीक में संद जॾहिं बि इख़्तिलाफ़ थिया त उन्हनि खे हल करण लाइ तमामु घणियूं कोशिशूं वरितियूं। हीउ हमेशह चवंदो हुयो त इख़्तिलाफ़ हमेशह क़ौमी ॿधी एके खे कमज़ोर कनि था ऐं संदसि सिंध दुश्मन अनासिरनि खे राह मार मिले थी। तंहिं करे सिंध दुश्मन टोलनि हमेशह खेसि ऐं संदसि फैमिलीअ खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तकलीफ़ ॾिनियूं आहिनि। अहिड़नि हुन चयो त रसूल बख्श दर्स जे विछोड़े बैदि कोहिस्तान ते तमामु वॾी वालार थी आहे ऐं धारियुनि जी लोध ऐं सिंध दुश्मन एजेंटनि खे खुली छूट मिली वई आहे। कोहिस्तान तोड़े सिंध जे लाइ उथंदड़ सघारो आवाज़ जो वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे, को जेको शायदि कॾहिं बि भरिजी नथो सघिजे। हुन चयो त रसूल बख्श दर्स जे वरसी जो प्रोग्राम जनवरी महीने में रखियो वियो आहे।